सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमील ज़मा आला पुराना में मटियारी ज़िले के सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब आला के सरपरस्त आला मरहूम अब्दुल करीम मेमण के पोयरनि सां संदसि अलमनाक विछोड़े ते ताज़ियत सख़्त रंजो ग़म जो इज़हार कंदे चयो त अब्दुल करीम मरहूम जूं सहाफ़ती मैदान में वॾियूं कुर्बानियूं हुयूं। मरहूम तालिबुल मौला साईं जन सवाने हयात दौरान पंहिंजे सहाफ़ती सरगर्मियुनि जो आगाज़ कयो। पाण सहाफ़त जे मैदान में हक़ सच जो आवाज़ रहियो। संदसि 45 साल सहाफ़त जे अरसे में हुन काफ़ी ॾुखिया दौर ॾिठा। ख़ासि करे जनरल ज़िया डिक्टेटर जे दौर में अवामी हलचल दौरान सहाफ़ती किरदार नुमायां रहियो। अब्दुल करीम मेमण खे भेटा ॾियण लाइ जल्द सहाफ़ती दोस्तनि जी बाहिमी मशवरे सां हिकु तक़रीब मुनक़िद करे खेसि भेटा पेश कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।